नबी पाक सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात फरमायो आहे सौदो विकणो सस्तो करे विकणो। सस्ते मां मुराद इहो आहे उन ते नफ़ो थोरो रखो। छाजे करे फरमायो तव्हांजो सौदो जल्दी खपी भी वेंदो, विकणजी भी वेंदो। हिकिड़ो शख्स आहे उहो बटालुनि जी बोरी खपाए थो हिकिड़े कलाक जे अंदरि, लेकिन बटालू हलाए थो 40 रुपया किलो। हिकिड़ो शख्स आहे दुकान अथसि, उहो बटालुनि जी बोरी खपाए थो 3 ॾींहंनि में, लेकिन बटालू हलाईंदो 100 रुपए किलो। नफ़ो बटालुनि जी बोरीअ में उनखे बि मिलंदो, नफ़ो बटालुनि जी बोरीअ में रेड़ीअ खवारे खे बि मिलंदो, नफ़ो उहो ई मिलंदो, लेकिन जल्दी सौदो कंहिंजो खपी वियो रेड़ीअ वारे जो। त नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात जेके असांखे रस्ता ॾिना आहिनि, जेका असांखे ज़िंदगीअ जा मामूलातनि में उसूल ॾिना आहिनि, अगरि उन उसूल खे असां फॉलो कंदासीं असांजी ज़िंदगी तमामु आसान रहंदी, तमामु आसानी सां गुज़रंदी। सौदो विकिणण में सभ खां पहिरियां त साम्हूं वारे मोमिन जो सोचणो आहे त शायदि उहो ईअं न हुजे तो ग़रीब हुजे, शायदि ईअं न हुजे जो बच्चनि जे बीमारीअ जो ख़र्चु खणी आयो हुजे, शायदि इन न हुजे जो उन जे घर में का एॾी तकलीफ़ हुजे, का ख़बर न आहे त उन जे घर में छा आहे। इहो मां दुकानदार आहियां, इहो मूंखे सोचणो आहे त मां साम्हूं वारे सां भलाई केतिरी करे सघां थो। अगरि मां माण्हुनि खे फुरे करे उन्हनि जे पैसनि मां 10 देगियूं ख़ैरात जूं कयां, 20 देगियूं ख़ैरात जूं कयां, इन को बहितर आहे त इहे 20 देगियुनि जी ख़ैरात को बहितर आहे त मां उन साम्हूं वारे माण्हूअ सां सौदे में घटिताई कयां ऐं उन में सस्तो उनखे सौदो ॾियां, 5 रुपया लाहे सौदो ॾियां, त इहो देगियूं 10 20 लाइण खां बि मूंखे बहितर आहे। छो जो नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात फरमायो आहे मोमिन मोमिन जी जान आहे। हिक मोमिन खे अगरि तकलीफ़ थींदी कंहिं बि एतबार सां, चाहे कंडो लॻंदो त ॿिए मोमिन खे तकलीफ़ थींदी। छा उहो जेको सौदो वठण थो अचे दुकान ते, जेको ख़रीदारी करण थो अचे, छा उहो मोमिन न आहे? छा उहो मुसलमान न आहे? छा मुंहिंजे अंदर खां मुसलमानी ख़तम थी चुकी आहे, या मुंहिंजे अंदर मुसलमानीअ जो ईमान जो तक़ाज़ो न रहियो आहे, या मां लापरवाह थी वियो आहियां? इहो सोचणो आहे, इहो मूंखे सोचणो आहे त हिन वक़्तु मां छा करे रहियो आहियां। अचो मिली करे सोचूं। नबी पाक सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात फरमायो आहे इख़लाक़ सां सौदे खे विकिणो। सौदो विकिणण में हिन वक़्तु जेके दुकानदार आहिनि उहे सौदो त विकिणंदा आहिनि, लेकिन उन्हनि जा इख़लाक़ चङा न हूंदा आहिनि। हिन वक़्तु जो जेको निज़ाम हले थो उहो इहो थो हले, अगरि सौदो ख़रीद करण वारो सुठनि कपिड़नि में आहे, सुठो शूज़ पातल आहे, सुठी कैटेगरीअ में आहे, उनजे लाइ चांहि बि अची थी वञे, उनजे लाइ नरमीअ सां गुफ़्तगू बि थी वञे, लेकिन अगरि सौदो विकिणण वारो उन टाइप जो न आहे, अगरचे उनजी जेका कंडीशन आहे उहा घटि आहे, उन सां सुठे इख़लाक़ सां नथो ॻाल्हाए वञे, उनखे जवाब जो अंदाज़ तमामु ग़लति ॾिनो थो वञे, मुंहिंजो जवाब जो अंदाज़ ग़लति ॾियणु साम्हूं वारे ते तासुरु कंदो। इहा का ख़बर न आहे त साम्हूं वारो अगरि पाण 5 रुपए जी ख़रीदारी करे थो, शायदि उन सां अहिड़ा माण्हू बि मुंसलिक हुजनि जेके लखनि जी ख़रीदारी करण वारा हुजनि। त मुंहिंजा मिठा ऐं प्यारा भाउ, दुकानदारी, सौदो, कहिड़ी बि ख़रीदो फ़रोख़्त आहे, ख़रीदो फ़रोख़्त करे थो त ख़रीदो फ़रोख़्त करण में सभ खां पहिरियां त पंहिंजे इख़लाक़नि जो अंदाज़ो लॻाए। उन खां पोइ मोमिन साम्हूं वारो जेको मूंखां ख़रीदारी थो करे, हर महीने जो राशन करे थो ऐं खणे ई मूंखां थो, त सभ खां पहिरियां त मां उनजो बि ख़्यालु कयां, उन में रेटनि जो बि ख़्यालु कयां, उन सां भलाईअ जो बि इरादो कयां,
हिन दुनिया जे अंदरि सौदो विकिणिजी वेंदो, पैसो ईंदो खपी वेंदो, रहिजी छा वेंदो, रहिजी सिर्फ़ु भलाई वेंदी, उहा जेका असांजे सीननि में रही आहे। अगरि असांजे सीननि में भलाई न रही ऐं साम्हूं वारे खां असां सौदो त ॾिनोसीं, लेकिन उन सौदे ते अगरि असां पैसा वधीक वरितासीं, नफ़ो वधीक वरितोसीं, त उहो नफ़ो असांजे कंहिं ॿी सूरत में निकिरी वेंदो, पोइ या असांजी औलाद बीमार थी पवंदी, या असांजी औलाद नाफ़रमान थी वेंदी। घर जे अंदरि अगरि पैसो खणी वियासीं ऐं कसीर पैसो हूंदो त ईअं बि थी सघे थो जो घरवारी नाफ़रमान थी वञे। कसीर पैसो जंहिं बि घर में ईंदो आहे उहो बलाऊं, तकलीफ़ूं, मुसीबतूं भी खई वेंदो आहे। तॾहिं त नबी पाक सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात फरमायो, सदको ॾींदा कयो, सदको 70 बला खे टारींदो आहे। ऐं फरमायो सदको सुबुह जो ॾींदा कयो, जो सुबुह जो बला नाज़िल थींदी आहे। तव्हां सदको ॾींदव, सदके ॾियण सां ई तव्हां जूं परेशानियूं दूर थी वेंदियूं, तव्हांजो सदको उन बला जे विच में अची वेंदो ऐं तव्हांजे। अल्लाह ताला को दुआ आहे, अल्लाह ताला अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। आमीन बिजाह नबी अमीन सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम।